ब्रेकिंग न्यूज़ मां कराची के सुपर हाईवे वेझो हसनाबाद भरसा खाली टांकी में एक जणे जो हथ पेर बदल लाश ठाहियो आहे। इतला ते ईदी रज़ाकारनि लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सुञाणप अञा न थी सघी आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा आहियूं। कराची के सुपर हाईवे वेझो हसनाबाद भरसा खाली टांकी में एक जणे जो हथ पेर बदल लाश ठाहियो आहे। इतला ते ईदी रज़ाकारनि लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। सुञाणप अञा नाहे थी। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर है कराची में वाक़िआ कंदासीं। कराची के सुपर हाईवे वेझो हसनाबाद भरसा खाली टांकी में एक जणे जो हथ पेर बदल लाश ठाहियो आहे। इतला ते ईदी रज़ाकारनि लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सुञाणप अञा न थी सघी आहे।